थी चवाई त बाहि थी लॻणी। बाहि जी आहे ॻाल्हि, घर में गिड़ा तो जहिड़ो तंदूर में गिड़ी जो को सुख जो साह खणण छॾीअ थी। रुगो ख़र्च, रुगो पैसे जी ॻाल्हि खपनि। मूं वटि बि जेकॾहिं पैसो हुजे हा न, 1000 वारो नोट एल्फी सां मुंहं ते चिपड़ाए पोइ ताड़ छॾियाने हा। सिद्दीक़, तू कहिड़े ॾींहुं जाए? मां जुमे वारे ॾींहुं। अरे वाह, भागन वारो ही। तूं कहिड़े ॾींहुं जाए? मां आचरे ॾींहुं। हाणे हल कूड़ा, आचर जी मोकल हूंदी आहे। अरे हेॾे मुंहिंजे भाउ जे कॾहिं कुता लथा थी, एॾो मुड़ुसु माण्हू आहे त पाण कॾहिं लॻे त ख़बर बि लाही आहे। मूंखे हिते बि धक कयो फोन खणे त चवांसि न। न खईं। सच्ची मोहब्बत भी नौकरी वांगुरु आहे, निभागी गरीब के मिले ही कान थी। यार छो परेशान आहे? यार मुंहिंजी जुमे जी निमाज़ कज़ा थी वई। वो कीअं? जीअं निमाज़ शुरू पई थिए त मौलवी साहब चयो पंहिंजूं मोबाइलूं बंदि कयो। मुंहिंजी मोबाइल घर पई हुई, जीअं ई मां बंदि करण वयुसि त हेॾा निमाज़ थी वई। सरकारी अस्पताल माना जिंदगी तां हथ खण, ऐं प्राइवेट अस्पताल माना मिल्कियत तां हथ खण। अगर तव्हांखे चांस मिले तव्हांखां ज़िंदगीअ मां जेकी शइ विछड़ी वई आहे उहा वापसि मिले त तव्हां छा घुरंदो? साईं असांखे ज़ेडे कीअं सफ़ीना मिली वञे न, वाह थी वेंदी। ॿुधी यार ज़ुएब, चांहि में नुक़सान आहे या फ़ाइदो आहे? अगर पीअंदे त फ़ाइदो थी ऐं जे पीआरींदे त नुक़सान थी। ओ अबा अलाए नाले 10 रुपया ॾे, जेको घुरंदे उहो ॾींदोसांइ। हाँ फ़क़ीर, जेको घुराए ॾींदे? हा ॾींदोसांइ। हाँ अचे 10 रुपया। छा खपई ॿुधाए? ये मूंखे पया 10 रुपया वापसि ॾे, हले तां। अरे सस जी फोन। हेलो सस। पुट हेॾे अच जाए, सही तुंहिंजी साली जे रिश्ते लाइ आया आहिनि, को सलाह कयूं। न न सस, मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद आहे, ॿिए जी नथो करणु चाहियां। चाहे पंहिंजी शर्त लॻी, सुवाल जो जवाब ॾे। सुवाल कर दे तू। हिकिड़ो अमर आहे, सॼी राति पंहिंजे अंगण ते घुमे तो, निंड नथो करे, चओ। चौकीदार हूंदो। अरे खट खाली कोन्हे, सुम्हे काॾो। अधु ॿार वॾे मामे जे घर मोकल, अधु नंढे मामे जे, बाक़ी पाण ॿई हली था चाचे जी चेल भञूं। छो तो माइटनि में ख्वार कराईम? इन में खुआरी जी कहिड़ी ॻाल्हि? जीअं मूंसां परणी आई, माइटनि में कॾहिं टिकण वई कान्हई, रुगो मुंहिंजो रत पीतो अथई। हाणे हल त यकियूं 3 सालनि जूं कसरूं हली था। इश्क उन्हनि जा हथ थो चुमे जिन जे खीसे में ॾाढो क़ाइदे आज़म आहे। रब रखियूं अला, गाड़ी क्वार हक मोर में कारी बकरी ऐं कुकुड़ सां गॾु तोखे निकाह में कबूला। लिक में ही कबूल हुई, हाणे त सरेआम कबूला कबूला कबूला। अरे छोरा, शी इज अ नाइस गर्ल के सिंधी में ट्रांसलेट कयो। जलबाणी पहिरां तूं ॿुधाए। साईं ही हिकु सुठी छोकिरी आहे। अरे शानू तूं ॿुधाए हाणे। हथ वाह जी छोरी आहे। हेलो, अरे यो छोरा ॻोठ वारे माइटनि खे मुंहिंजी शादी जो सॾु ॾिजांइ। अरबू खरबू खमीसो मोलू ढोलू ईसो मूसो सॼनि खे। अबा ॾींहुं कहिड़ो, तारीख़ कहिड़ी? ॾींहुं जेको आहे ॾुबरो, तारीख़ तिरकणी। वधीक दे मिलंदी आहे, टाइम टेबल दे। टाइम अला पाण घड़ी वठ, बाक़ी टेबल वञी होटल ता चुराए अच। असां वॾा खुदी माण्हू, मां नेरानी खुद कंदो, नेरानी। हिन उम्र में कॾहिं कुत्ती मारी अथई? कल बा कावड़ में हीअं चरियो थी पियो मां, घर जा 2 प्याला भॻा मां। अरे एॾो चरियो थी वए त फ्रिज भञे आ, एसी भञे आ। एतिरो बि चरियो न थी वियो हुअमि। ओ लाला, कुत्ते के छो भितर आई? वो यार कुतो मांखे कोटिया में चक पाए वई हुई। कोटिया में खाई वई त पोइ कराची वारे खे छो आई? वो सियाणा चवंदा आहिनि त कुतो कुते जो भा। जॾहिं छोकिरियूं जवान थींदियूं आहिनि त उन्हनि जा माउ पीउ सोचींदा आहिनि त इन्हनि जी शादी कराइजे। ऐं जॾहिं वरी असां जहिड़ा छोकिरा जवान थींदा आहिनि, अबे यारा चवंदई वञी काथे कमकार कर। असांखे अंग्रेजी नथी अचे त ख़ैर आहे, पोइ अंग्रेज़नि खे कहिड़ी वरी सिंधी अचे थी। ऐं असांजे छोरनि खे पीउ वणे ई नथो। हे गाॾीअ ते लिखियो अमर जी दुआ, पिणे धाड़े लो जा।
अज़ीम आहिनि उहे औरतूं जेके पूरो कलाक बुरायूं करे चवंदियूं आहिनि छा दादी असांजो छा वञे। डॉक्टर साहब मूंखे हिकिड़ी अजीब बीमारी लगी आहे। अच्छा कहिड़ी बीमारी लगी अथई? जॾहिं बि मां कंहिं सां ॻाल्हाईंदो आहियां न उहो मूंखे नज़र न ईंदो आहे। अच्छा इहो थींदो कॾहिं थी? जॾहिं मां कंहिं सां फोन ते ॻाल्हाईंदो आहियां। औकात जी ॻाल्हि न कर चरी। जंहिं शैम्पू सां तूं वेंजंदी आहे न उन शैम्पू सां असां स्कूटर धोईंदा आहियूं। यार मां तव्हांखे काथे ॾिठो आहे यार। अच्छा हा यार काथे ॾिठो आहे मां तोखे यको सोचे थो भला ॿुधायांसि। अदा तव्हां टिकटॉक ते ॾिठो हूंदो मूंखे। न यार माफ़ कजां मां भुलियो आहियां बस। हाणे करींसि गिरफ़्तार। छो भाऊ तूं सरेआम मांगी रहियो आहीं? हल थाणे तोखे 5 साल जी सज़ा मिलंदी। ओ भाऊ सबूत त खयो हलो न। शहर जो मायूं अल्लाह पनाह मुड़ुस दुकान ते वियो नौकरीअ ते वियो हे जेके भाॼी खपाइण ईंदा आहिनि न उन्हनि सां कचहरियूं बिठियूं कनि। भाॼी खा कल्ह कोन आहे हे माई या मोरे जो सूबेदार आहियां। असांजे छोरनि खे नौकरी मिलंदी न इंजीनियर थींदा वापडा में वॾा डॉक्टर। अरे तोॾे 6 ॾींहं थिया आहिनि फोन पियो कयां खणी नथो छो? मां नओं नंबर न खणंदो आहियां। पिणे लाबारा कंदो तूं। हेलो मासी तुंहिंजो पुट मुंहिंजे कब्ज़े में आहे। पानी ने बागे के फोन ते दे। जी अम्मा। अरे मार का पोई खुदा जी अञा ती तू टमाटा कोन वठी आई। तू अच घर मां तो बुधाया थी। मार मुके रे। ता बीमार आयो? न साईं मां ख़ुशि आहियां। हिन वक़्तु मां असेंबली जी कार्रवाई थो हलायां। मुंहिंजो नालो आगा सराज दुरानी आहे। ॾिसे थो त मां बीमार आहियां। ॾिसो कर तू तकबुर छड कर निवड़त सरे सरे यारी रख तू राधन सा जको दम दम कदर करे अले दे सामे राजिया अले दे किसा राजिया अले अजरक वेढ़े कुल्हन के ऐ सिंधी टोपी पाए सबा छड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे तोखे सलाम आहे तो छा तो लिखी रे? पुट पढ़ियल लिखियल तो वांगी जट थोड़ी आ। अच्छा भला बरोच लिखी ॾेखार। नो 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 जियां मूंखे कुठुई सुहिणा तियां ॿिया बि कुठा हूंदई कई पथ क्या कदमन में। नालो तुझे विसरियो समय। नालो सोलो रे मुंहिंजो। सत कोया थोड़ो मूंखे त ॿुधाए पेट ते लेटा है। जानू। ओ जानू पुरान हयाती गई। ओ पता ना। हां ओ जानी। हां ओ पता हफ्तन जा हफ्ता व्यंजंदी ना है। नालो पुछो मांस त ॿुधायई खुशबू। ये जा महल ते मोया साडा तू बढ़ते तू क्या तेरे कूलर ठंडे पानी साडा जी। मां हाणे मौज जो मुंडी से आयो। छा ॾिठई? 2 छोकरियूं बिना मेकअप जे अचनि थियूं। तव्हांजो ज़ोर वरी अंग्रेजी ते आहे। B.Com C.Com T.Com 1.Com पछाड़ी नाकाम। माण्हू मरी वियो सिंधी ख़तम पछतो ख़तम उर्दू ख़तम अंग्रेजी वॾी ॻाल्हि त क़बर में बरोच की बि ख़तम। मना बरोच हम सिंधी आया बोलिया बोली मिठी गीत सिंधी गाया। अरे याद कर जल्द मुना याद करे तू सभिनि खे चवंदो तो पीउ खपाए ओपोड अब्बा खपाए बांजा बाबा खपाए बांजा नासु न की रहे दिल चाल ठोकिया है ओपो तो दमाए ओपो छा याद कदे मुला याद रखो। पैसो आ पावर आ ताकत आ पर यार छोरी नथी ठहे। सिंधी आयूं आसी सिंधी आयूं
सिंधी 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 सिंधियत आना सिंधियत माना सिंधी ॿोली ॻाल्हाइण में मूंखे त गुमाना। मैं तो वो नहीं रहा, मैं तो वो नहीं रहा, हाँ मगर वही है तू। ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि, दिल में बबड़ बायूं आहिनि, केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोचो धार। बसर भी महंगा टमाटा महंगा, वटूं केड़ी सब्जी अदा वटूं केड़ी सब्जी हिते पटाटा महंगा। सिर दे जानी तो जवाब ना है, सुना मुझो तो सा को हिसाब ना है। वो फिर छड़े हाय अज बीमारी वही छड़े, अज बीमारी वही छड़े, महबूब जे दीदार में कुर्बान यार का। चाहे गोलियूं हणो या ॾियो फांसी, विख अॻिते खणी सूली सिंगार बि भले मारे छॾे।